असांजे ॿारनि ॿुधायो त असांजी सिंधी ॿोली महान आहे ऐं शल सिंधी तुमाणी चुवाणी हींअर अवां अॻियां अची रहिया आहिनि। हमारे बीच में एक ऐसी शख्सियत भी आई हुई है, मैं उनका शुक्रिया अदा करना चाहता हूँ। श्री BN वर्मा जो चेयरमैन है दयानंद कॉलोनी के BMC ब्लॉक, इनका स्वागत है। धन्यवाद, आपने समय कीमती निकाला हमारे लिए बच्चों का प्रोग्राम देखने के लिए। हमारी तरफ से सब धन्यवाद। जो मशहूर हैं, गायक हैं, आपके बीच स्वागत करता श्री नंद भाटिया जो आप जितने में अची रहा है श्री नंद भाटिया। सभी सिंधी भाई भाग भेजो जो स्वागत है। सभी मेहरबानी तव्हां कीमती वक्त कढी पंहिंजी सिंधी कौम जो ऐं सिंधी जो नालो। असां सभु सिंधी वखियल पिछड़ियल तो ज़रूरु आहियूं, पर कंहिं न कंहिं बहाने कंहिं न कंहिं मौक़े सां सभु गॾु थियूं था। ॾाढी ख़ुशी थी थिए। सिंधु त असां कोन ॾिठीसीं, पर ईअं थो महसूसु थिए कि जिते किथे सिंध वसियल आहे। पंहिंजो वक़्तु वधीक न वठी माइक्रो लाल साईं जो भॼन तव्हां सां पेश थो कयां। साईं जी तुंहिंजो नाम
Come
छल का महर वसाई। ये हुआ श्री नंद भाटिया जो मिठड़ो गीत तव्हां अॻियां पेश कयो। हींअर असां मज़ो माणींदासीं सिंधी लाॾे जो। को भी प्रोग्राम सिंधी जो हुजे और उनमें लाॾो न हुजे त मां सम्झां थी इहो प्रोग्राम अधूरो थींदो आहे।